उहो 17 जनवरी जो सर्द ॾींहुं हो। साल 2018 जे उन हिक ॾिहाड़े ते 3 जानियूं गोलियुनि जो बख बणाए मौत जी निंड सुम्हारी वयूं। मेहड़ शहर जे 2 थाणनि तोड़े DSP ऑफिस जे अमलदारनि ऐं अहलकारनि उन अंधाधुन फायरिंग जा आवाज़ ज़रूर ॿुधा हूंदा, पर हू हरकत में छो न आया, कुझु चई नथो सघिजे। हमलेआवरनि फायरिंग करे PP यूनियन काउंसिल बलीदाई जे चेयरमैन करमुल्ला चांडियो, संदसि 2 पुटनि तमनदार काउंसिल जे चेयरमैन मुख्तियार अहमद चांडियो ऐं कानून जे शागिर्द काबिल हुसैन चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हमलो त शदीद हो, पर वाक़ियो ॼण मामूल सम्झियो वियो। जीअं उत्तर सिंध में अक्सर अहिड़ा वाक़िया पेश ईंदा आहिनि ऐं मक़तूलनि जा केसिस बंदि फाइल्स हवाले थियणु मामूल जो मामिलो सम्झा वेंदा आहिनि, पर हीउ इंसिडेंट ग़ैर मामूली ऐं हाई प्रोफाइल केस उन करे बणिजी पियो जो हिकु न्याणी पंहिंजे लेखे इंसाफ़ लाइ पहिरें उघाड़े निकिरी पई। हुन पंहिंजे वालिद, ॾाॾे ऐं चाचे जे ट्रिपल मर्डर केस में इंसाफ़ ख़ातिर सिंधी न्याणी हुजण जो भरम रखंदे हर हीलो हलायो। मायूसीअ या उमेद विचां हुअ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी गाॾी आॾो आई। दोहरे ॾींहुं हुन लालटेन हथ में खणी इंसाफ़ जे अलम बरदारनि जो ध्यानु हिन केस तरफ़ छिकाइण जी कोशिश कई। संदसि इहा काविश एतिरी हद ताईं ज़रूरु कामयाबु थी जो हिन मामूल जे केस में ग़ैर मामूली माण्हू बि नामज़द थी विया। सिंध जा उहे ग़ैर मामूली माण्हू हिकु वॾे क़बीले जा सरदार 6 सालनि खां अदालतुनि जा चकर काटण ते मजबूर आहिनि। अॻिते छा थींदो कुझु चई नथो सघिजे, पर एतिरो ज़रूरु ॿुधाए सघिजे थो त हीउ केस हाणे सनसनी ख़ेज़ मरहले में दाख़िल थी चुको आहे। मेहड़ जे ट्रिपल मर्डर केस जी असुल कहाणी छा आहे? असां मामले जा पेरा खणंदे शुरूआति कयूं था मुतासिर धुर जे अहम किरदार खां सवालनि खां। जवाबदार धुर ताईं बि ज़रूरु पहुचंदासीं, शर्त रुॻो इहो आहे त हू बि ईअं ई पंहिंजो मौक़िफ़ असां ई तव्हां आॾो पेश कनि। हीअ आहे उम्मे रुबाब चांडियो। अचो त साणसि ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं। उम्मे रुबाब चांडियो जी दावा आहे त सिंध अंदरि सरदारी निज़ाम ख़िलाफ़ स्टैंड वठण सबबि संदसि घर में हेॾो सान्यो पेश आयो। सरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ु बीहण जे करे ही वॾो सान्यो थियो असांजे घर में। फ़र्क़ु अगरि सरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ु अगरि ॾिठो वञे त आम माण्हू बि जेको रेड़ो हलाए थो उहो बि अॼु सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु नारो लॻाए थो। मां जेका स्ट्रगल कई आहे उन में अल्हम्दुलिल्लाह मूं हिकिड़ो वॾो चेंज ॾिठो आहे सिंध में। त जॾहिं मां बीठी आहियां त सिंध जे माण्हुनि जी ज़हनियत इहा चेंज थी आहे त जेकॾहिं हिकिड़ी छोकिरी हिकिड़ी न्याणी थी करे सरदारनि जे ख़िलाफ़ु बीह सघे थी त असां छो नथा बीह सघूं। त अॼु हर माण्हू आवाज़ बुलंद करे थो। हुननि जी सरदारी ॿुॾी चुकी आहे, ख़तरे में बि मां न चवंदमि, हुननि जी सरदारी टोटली ॿुॾी चुकी आहे। इहो पिणु तासुर आहे त हीउ वाक़ियो ज़ाती दुश्मनी तहत पेश आयो, जंहिंमें उम्मे रुबाब जो वालिद, ॾाॾो ऐं संदसि चाचो क़तल थी विया। पर उम्मे रुबाब कंहिं ॻुझी धुर जे चवण ते हिन टीणे क़तल जो इल्ज़ाम ग़ैबी सरदारनि मथां मढ़ियो। उन जो जवाबु उम्मे रुबाब वटि कहिड़ो आहे? कंहिं माण्हू जे घर जा 3 प्यारा वञनि था त असांजी इहा ई हूंदी सभ खां पहिरीं कोशिशि जेके कातिल आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियारायो। कंहिंजे चवण ते केरु खूननि जे केसनि में नाला ॾींदो आहे छा? उहो बि 3 मर्डर जॾहिं मुंहिंजे सिर तां मुंहिंजे पीउ जो सायो खसियो वियो आहे। ॻाल्हि इहा ईअं कई थी वञे त ॾिसो, हमेशह तारीख़ गवाह आहे त कंहिं बि सरदार बंदूक खणी पाण न लॻाई आहे कंहिंखे। हमेशह हू प्लैनिंग अहिड़ी कंदा आहिनि त जीअं हुननि जे मथां ॻाल्हि न अचे। असां वटि सबूत मौजूदु आहिनि। जेकॾहिं केरु ॻाल्हि करे थो त कंहिंजे चवण ते हिननि जा नाला ॾिना विया आहिनि त उन्हनि खे इहो ॿुधायो वञे त असां वटि अदालतुनि में सबूत मौजूदु आहिनि। अदालतुनि हिननि जो नालो ईअं इन्वॉल्व न कयो आहे केस में त हीअ मुलविस आहिनि 2 भाइर। असां पहिरें ॾींहं खां वठी बीठा आहियूं, डे फर्स्ट खां वठी। हीअ FIR बाद जी न आहे, पहिरें ई ॾींहं ते FIR थी आहे सरदार चांडियो ते। बाद जी FIR हुजे त बि इहो कमेंट ॿुधण जे जोॻो हुयो। फर्स्ट डे खां वठी असां सरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ु अल में बग़ावत बुलंद करे बीठा आहियूं। हिननि सरदार असां ॾिसो, जंहिं घर में अगरि वाक़ियो थींदो आहे घर वारनि खे ख़बर हूंदी आहे त असांजे वॾनि सां कंहिंजो तज़ाद हुयो, कंहिंजो न हुयो, छा ॻाल्हि हुई। असांजे वालिद सां मां पाण पर्सनली पंहिंजे बाबा सां हिन ॻाल्हि ते ॻाल्हायो त सरदारनि जे ख़िलाफ़ु एतिरो एक्सट्रीम ते तव्हां न वञो। तव्हां जेको बाग़ी थी करे बीठा आहियो हू तव्हांखे नुक़सानु ॾींदा। त मुंहिंजे बाबा जा इहे अल्फाज़ हुया त अॼु मूंखे अलाह सी सम्झ ॾिनी आहे, अगरि मां सरदारनि जे ख़िलाफ़ु नथो बीहां त सुभाणे असांजा ईंदड़ नस्ल हिननि जी ग़ुलामी कंदा। इहो बि इल्ज़ाम आहे त सिंध जे सरदारनि खे ब्यूरोक्रेसी, ख़ासि तौर पुलिस ऑफिसर्स जी पूरी सपोर्ट हासिल आहे। हिन केस में उम्मे रुबाब सिंध जे कामोरनि जे किरदार खे कीअं थी ॾिसे? असांजे केस में पुलिस जो पहिरें ॾींहं खां जेको किरदारु रहियो आहे उहो सभिनि खे ख़बर आहे। DCs जो जेको किरदारु रहियो आहे उहो सभिनि खे ख़बर आहे त हीअ वाक़ई में SSPs त ईअं आहिनि, पुलिस डिपार्टमेंट हिननि जा ॿदाबाना आहिनि, हिननि जा ज़ाती ग़ुलाम आहिनि। हाणोको DIG पीर मोहम्मद शाह उन वक़्तु SSP हैदराबाद मुक़ररु हो। उन हिकु जांच कई। उन जांच बाबति उम्मे रुबाब छा थी चवे?
रिपोर्ट मां मुतमइन न हुआसीं तॾहिं असां अदालतुनि जो दर खड़कायो ऐं अदालतुनि उन्हनि जी उन रिपोर्ट खे रद्द कंदे सरदारनि खे जॉइन कयो केस में। यकीनन डे 1 खां वठी जेका सिंध पुलिस रही आहे उन्हनि असां सां माटेली मां वारो सुलूक रखियो। उम्मे रुबाब चांडियो सरदारी निज़ाम ख़िलाफ़ स्टैंड वठण जी दावा करे थी। भला इहो सरदारी निज़ाम कंबर शहदादकोट ज़िले वारो आहे या पूरी सिंध वारो? पूरी सिंध जो सरदाराना निज़ाम तव्हां ॾिसो हाणे जेको मीर पीर सरदार बोतार वग़ैरह जेके बि आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बीठा आहियूं। हाणे तव्हां ॾिसो त जेको फातिमा फरड़ो वारो वाक़ियो थियो उन में पीर जेके ताक़त रखनि था उहे इन्वॉल्व हुया, उन्हनि जे ख़िलाफ़ असां स्टैंड वठी बीठासीं। सॼी सिंध में तव्हां ॾिसो जेको बि सरदारनि जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद थिए थो, अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांखे पहिरीं रो में मिलंदासीं। पोइ उम्मे रुबाब मथां इहो इल्ज़ाम छो थो लॻे त हूअ चांडिया सरदारनि जे मुख़ालिफ़ सरदारनि मक़सिन जी हिमायत करे थी? ॾिसो मक़सी सां मुंहिंजी पर्सनली न कॾहिं का मुलाक़ात थी आहे, न का टेलीफोनिक गुफ़्तगू थी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खे चवंदा आहिनि माण्हू त ख़ुदा मां बि राज़ी न आहिनि, त चंद जेके मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त भाउ मक़सी जी असां फेवर कयूं था या मक़सी असांजी फेवर करे थो। त मुंहिंजी पर्सनली का बि न मुलाक़ात रही आहे, न का गुफ़्तगू रही आहे। चांडिया सरदारनि वांगुरु मक़सी सरदारनि मथां पिणु इल्ज़ाम लॻनि था। उम्मे रुबाब उन बाबति कहिड़ो जवाबु ॾिए थी? सरदार केर बि हुजे न, असां हुनजे निज़ाम जे ख़िलाफ़ बीठा आहियूं, चाहे केरु बि सरदार हुजे। असां चाहियूं था त सरदारी निज़ाम नामंज़ूर, असां इहो न चयो त चांडियनि जे सरदार नामंज़ूर, असां नारो इहो लॻायो आहे। ऐं ॾिसो जेके बि ज़ालिम सरदार आहिनि न हिकु ॿिए खे सपोर्ट कनि था, यकीनन उहे हिकु ॿिए जी सपोर्ट में बीठा आहिनि। पर ही सरदार त हिकु ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि, पोइ मक़सी ज़ालिम आहिनि या न? ॾिसो अदा ॻाल्हि इहा आहे त ज़ुल्म जेको बि कंदो उनजे ख़िलाफ़ असां बीहंदासीं। जेकॾहिं मक़सी हूंदो, चांडियो हूंदो, खोसो हूंदो, जेको बि हूंदो XYZ, असां हर ज़ालिम जे ख़िलाफ़ बीठा आहियूं। तव्हां मूंखे हिकिड़ो बि मिसाल ॾियो त जंहिं ज़ुल्म कयो हुजे उनजे ख़िलाफ़ मां न बीठी हुजां, को बि सरदार ॿुधायो। सरदार चांडिया पारां तहनी क़तल थियल करमुला चांडियो, मुख़्तियार अहमद चांडियो ऐं काबिल हुसैन चांडियो मथां न रगो मंशियात फ़रोशी पर मंशियात जी वॾे पैमाने ते पोख जे हवाले सां इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि। उम्मे रुबाब वटि इन्हनि इल्ज़ामनि जो कहिड़ो जवाबु आहे? जेको बि फ़सुलु थिए थो दादू ज़िले में त नथो थिए, जेको इहे चवनि था आफ़ीम जो या XYZ जेके बि नाला बि मूंखे एतिरा नॉलेज में न आहिनि, पर जेके बि हीअ फ़सुलु ॿुधाइनि था किथे थियनि था, ज़िले कंबर शहदादकोट में थियनि था, सरदारनि जी सरपरस्ती में थियनि था। हमेशह हिननि जो इहो किरदारु रहियो आहे त हीअ फ़सुलु बि पाण कराईंदा आहिनि, माण्हू बि हिननि जा अॻिते आहिनि। अगरि साबित थी सघे असां ते, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हीअ असां ते इल्ज़ाम तराशी कनि था, हिननि खां हिकिड़ो सुवालु पुछो वञे, चलो हिननि जे हिसाब सां त असां दुनिया रूए ज़मीन ते ॾोही इंसान आहियूं, पर हिननि खां पुछो त तव्हांखे कंहिं सर्टिफिकेट ॾिनो असांखे क़तल करण जो? तव्हां खां पुछो थो वञे त ट्रिपल मर्डर केस में तव्हांजी इन्वॉल्वमेंट जॾहिं अदालतूं चवनि थियूं त तव्हां मुलविस आहियो, तव्हां छो मुलविस आहियो? त हीअ खणी था अचनि असांजे किरदार ते ॻाल्हि। किरदार ते अगरि ॻाल्हि खणी ईंदा त हिननि ते कोई घटि FIR न आहिनि, हीअ क्रिमिनल रहिया आहिनि ऐं सभिनि खे हिननि जो किरदारु ख़बर आहे। मूं ते बि कोशिशि कयनि, मां न्याणी हुयमि, मूं ते बि हिननि कोशिशि कई त मूं ते बि FIR थियनि, पर उनजो इहो हुयो त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट डायरेक्टली इन्वॉल्व हुई त हीअ अहिड़ो कुझु हथ चुरांद न करे सघे। जॾहिं 2005 खां फॉर सपोज़ तव्हां चओ था त असां इहो धंधो हलायूं पिया, त पोइ जॾहिं तव्हां CM साहिब जे वेझो एडवाइज़र थिया त पहिरीं दावत असां वटि कीअं खाधी अथव? तव्हां असांखे अरेस्ट करायो, असां अहिड़े क़िस्म जा माण्हू हुआसीं त तव्हां असां वटि अचो छो पिया? उम्मे रुबाब जंहिं तरीक़े सां पंहिंजो केस विढ़ियो आहे उनजो मिसाल पाकिस्तान जी अदालती तारीख़ में घटि मिले थो। पहिरें उघाड़े अदालतुनि जा चकर काटणु, ॾींहं ॾिठे जो लालटेन खणी इंसाफ़ जी इल्तिजा करणु ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी गाॾी साम्हूं बीहण ताईं हुन हर हीलो हलायो। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी कोर्ट्स तोड़े पाकिस्तान जी नंढियुनि खां वॾी कोर्ट्स जे कॉरिडोर्स में हूअ इंसाफ़ जो ओसीड़ो कंदी रही आहे। उन अणथक जदोजहद बाद हू अदालती निज़ाम मां हिन वक़्तु मायूस आहे या पुरउमीद? 6 सालनि खां मां अदालतुनि जा चकर लॻायां थी पई, पोइ बि पुरउमीद आहियां अदालतुनि मां। उनजी वजह इहा आहे त ॾिसो जॾहिं कंहिं बि माण्हू सां ज़ुल्म थिए थो, को वाक़ियो थिए थो, को सानियो थिए थो, त मज़लूम वटि ख़ुदा जी ज़ात खां पोइ अदालतुनि जो दर आहे। असां जॾहिं खां अदालतुनि में बीठासीं, असांजे केस में अगरि तव्हां नज़रसानी कयो त उन में पुलिस डिपार्टमेंट टोटली इन्वॉल्व रहियो सरदारनि ऐं जागीरदारनि जी पुठ भराई करण में। पुलिस जी मौजूदगी में ही 3 क़तल असांजे घर जा थिया। पुलिस जेको चालान सबमिट कयो उन में सरदारनि खे रिलीज़ करे छॾियो। उन खां पोइ असां अदालतुनि में हलंदा रहियासीं। जॾहिं ऑनरेबल कोर्ट खे असां प्रूफ्स ॾिनासीं, सबूत ॾिनासीं ऐं असां कोर्ट में केस परसू कयो त हिननि सरदारनि खे जेको पुलिस रिलीज़ करे खणी आई चालान में, त पोइ कोर्ट उन्हनि खे जॉइन कयो। कोर्ट इहो फ़ैसिलो ॿुधायो त हीअ सरदार वाक़ई मुलविस आहिनि। इहा ई वजह आहे त अदालतुनि ते असांजो एतमाद आहे।
हिकिड़ी शिकायत ज़रूरु आहे त केस जेको डिले थिए थो त डिले जेको आहे उहो न थियणु घुरिजे। हिन केस जा जवाबदार 3 सालनि ताईं रूपोश हुआ। चयो वञे थो त उहे सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में घुमंदा रहिया, पर पुलिस खेनि गिरफ़्तार न करे सघी। पोइ ओचितो उहे जेल भेड़ा कीअं थिया? उम्मे रुबाब मूजिबि असुल कहाणी छा हुई? वाक़ई में अदालतुनि इहो बि किरदारु अदा कयो त असांजे केस में जेके 2 माण्हू रूपोश हुया 3 सालनि ताईं पुलिस नाकाम रही हुननि खे अरेस्ट करण में। पोइ जॾहिं असां ऑनरेबल कोर्ट सुप्रीम कोर्ट जो दरवाज़ो खड़कायोसीं त सुप्रीम कोर्ट मां हुननि जी गिरफ़्तारी थी। सुप्रीम कोर्ट जे प्रेशर सां IG सिंध पुलिस खे घुरायो वियो, पूरे दादू डिस्ट्रिक्ट जी पुलिस खे घुरायो वियो। इवन जॾहिं IG साहिब जूं पेशियूं थियूं उन खां पोइ हिकिड़ो प्रेशर क्रिएट कयो वियो ऐं खणी डील जे तहत ई पर माण्हू पेश कराया विया सरदारनि जी तरफ़ां। उम्मे रुबाब न रुगो हिन केस में मक़तूलनि जी वारिस ऐं मुतासिर आहे, पर पाण वकील पिणु आहे। संदसि जदोजहद पंहिंजी जाइ ते, पर मेरिट जे बुनियाद ते छा संदसि केस एतिरो मज़बूत आहे जो हूअ कामयाबी माणे सघे? ॾिसो, जेके एविडेंस अदालत खे सबूत खपंदा आहिनि, असांजे केस में सफिशेंट एविडेंस आहिनि हिननि खे फांसी जे फंदे ताईं पहुचाइण लाइ। अदालतूं डिले कनि थियूं, उनजी वजह इहा आहे त सरदारनि जी तरफ़ खां पर्सनल ग्राउंड्स ते एतिरियूं एडजमेंट्स वरितियूं वियूं आहिनि 6 सालनि में। हाणे बि इहो थियो, हुननि जी हमेशह खां प्रैक्टिस रही आहे। हाई कोर्ट में असां वियासीं, हिकिड़ो अक्यूज़ जेको जेल कस्टडी में आहे उन हिकिड़ी पिटीशन फाइल कई त मूंखे ज़मानत ॾिनी वञे। इहो जवाज़ उन ॾेखारियो त केस जेको आहे उहो डिले थिए थो, त हुन इहो पिटीशन त दाख़िल कई, हिकिड़ी पिली खई त सही, पर इहा बि ख़बर हुननि खे शायदि इहा नाहे या हू ख़बर नाहे त हू कहिड़े तरीक़े जी प्रैक्टिस रखणु चाहिनि था जो अदालतुनि सां बि हू इन क़िस्म जो मज़ाक़ कनि था। त उन ई अक्यूज़ जे बिहाफ ते मोर देन 100+ एडजमेंट्स तारीख़ूं वरितियूं वियूं आहिनि ऐं उहो अक्यूज़ क्लेम करे थो त भाउ मूंखे ज़मानत ॾिनी वञे छो त असांजो केस नथो हले। त इहे शयूं ज़रूरु आहिनि, कानून में लूपोल्स ज़रूरु आहिनि, पर जेकॾहिं ॾिठो वञे त अदालतूं हक़ सच जो फ़ैसिलो अगरि कनि थियूं, मेरिट कनि थियूं, इनशाला कंदियूं, छो त असांजी उमेदु आहे अदालतुनि में। त यकीनन असां वटि सफिशेंट एविडेंस आहिनि त असां हिननि खे सज़ा ॾियाराए सघूं था। उम्मे रुबाब मेन स्ट्रीम मीडिया तोड़े सोशल मीडिया वसीले ट्रायल दौरान सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं ॿियनि मथां खेनि हिरासां करण जा इल्ज़ाम हणंदी रही आहे। इल्ज़ाम हूंदो आहे, उनजी साबिती छा आहे? हिकिड़ो SHO कंबर शहदाद कोट जो आहे, जंहिंजो वालिद जेल कस्टडी में आहे असांजे ट्रिपल मर्डर केस में। हू सरदारनि जा ॿधा बाना आहिनि ऐं असां जॾहिं इंटर थिया आहियूं त असांजी जेका पुलिस घाट उते आहे पंहिंजो कोर्ट जे गेट ते, उते हू वेठो हूंदो आहे। पोइनि 3 हाज़िरिन खां वठी हू असांजी चेकिंग कराए, बाद में हू वञी करे कोर्ट में वेहे थो। ॿिए डिस्ट्रिक्ट जे SHO जो कमु कहिड़ो आहे त हू वेही करे असांजी चेकिंग वठाए, असांजा हथियार जमा कराए। इहा हिननि जी हरासमेंट करण जी हिकिड़ी कोशिशि आहे, असांजे जेके विटनेसिस आहिनि उन्हनि खे थ्रेट करण जी कोशिशि आहे। त ॾिसो, असां इहा शिकायत बि कईसीं मीडिया ते त हीअ वरी जॾहिं असां वञूं था कोर्ट में हू फ्रंट सीट ते वेही करे सरदारनि जी तरफ़ खां सेल्फियूं निकिरनि थियूं। सरदारनि जी तरफ़ खां अजीब क़िस्म जा जेके बिहेवियर्स आहिनि उहे असांखे फील इहो कराइणु चाहींदा आहिनि त असां नवाब आहियूं, असां सरदार आहियूं, असां बोतार आहियूं। ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे वटां बि असांखे धमकियूं ॾिनियूं हुयूं ऐं इहा शइ ऑन रिकॉर्ड बि आहे, मीडिया ते बि आहे त असांजे जेके ॻोठ में विटनेसिस आहिनि उन्हनि जे जेके ॿार आहिनि, जेको स्कूल आहे, उन्हनि ते हिननि वक़्तु ब वक़्तु 2 चकर फायरिंग थी चुकी आहे, उन्हनि मासूमनि ते हमिलो थी चुको आहे। मुंहिंजी गाॾी खे टकर हणण जी कोशिशि कई वई त को हादसो ज़ाहिरु कयो वञे, को वाक़ियो अहिड़ो ज़ाहिरु कयो वञे। अॼु खां 4 साल पहिरीं प्रोटेस्ट कयोसीं त उते SSP दादू में कमर रज़ा जिस्काणी हुयो ऐं जिस्काणी साहिबु आया, प्रोटेस्ट में अची करे पब्लिकली हुननि अनाउंसमेंट कई त मूं ते गवर्नमेंट जो प्रेशर आहे त मां उम्मे रुबाब ऐं हुनजी फैमिली ते कूड़ा केस दाख़िल। हिकु पासे हथे ख़ाली न्याणी, साम्हूं सिंध जा 2 ताक़तवर सरदार, विच में अदालती निज़ाम, चौगिर्द सियासत ऐं सरकार। उन सूरत हाल में उम्मे रुबाब वटि उत्साहींदड़ अंसर कहिड़ो आहे? सबूत असां वटि मौजूदु आहे, कानूननि हिकिड़ो रस्तो आहे। यकीनन कानून इहो ई आहे त केर बि, चाहे सरदार हुजे चाहे वज़ीर आज़म छो न हुजे, कानून खां मथां न आहे। ऐं हिकिड़ी इहा बि असांजी स्ट्रगल आहे जंहिंजे करे असां बीठा आहियूं। मां मुस्तक़िल मिज़ाजी सां बीठी आहियां त मूंखे साबित करिणो आहे त अदालतूं इंसाफ़ कनि थियूं। जेकॾहिं 6 सालनि में सरदारनि खे सज़ा न लॻी आहे त 6 सालनि में हू पंहिंजी जान न छॾाए सघिया आहिनि। एज़ अ जवाबदार तौरु हू कटड़े में अची करे बीहनि था ऐं इनशाला इहा बि असां यकीन रखूं था त हुननि खे फांसी जे फंदे ताईं असां पहुचाईंदासीं। उम्मे रुबाब सरदारी निज़ाम ख़िलाफ़ हुजण जी दावा करे थी, पोइ पाण वॾेर को लाइफ स्टाइल, पुलिस ऐं रेंजर्स जो प्रोटोकॉल खणी घुमे थी, ईअं ई जीअं सिंध जा वॾेरा ऐं भोतार खणी घुमंदा आहिनि।
छा इहो खुलियो तज़ाद न आहे? वॾी गाॾी सुठो घरु सरदारी न आहे। सरदारी हिकिड़ी सोच आहे, जंहिं सोच जे ख़िलाफ़ु बीठा आहियूं। जीअं तव्हां चओ त हू वञनि था माण्हुनि खे अज़ियत ॾियनि था, यकीननि इहा शइ आहे। असां वॾी गाॾी इन जे लाइ बि रखी आहे, क्लियर कयां त असांखे ज़रूरत आहे त असां सिक्योरिटी पाण सां गॾु रखूं। ज़ाहिर आहे असांखे अगरि वीगो डालो हूंदो त 4 माण्हू असां पोयां खणी सघंदासीं। कार में महफ़ूज़ न आहे, माण्हू बंदि आहे। त हिननि जी शुरू खां वठी कोशिशि रही आहे त हीअ असां सां को अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो कराइनि। जेका सिक्योरिटी मिली आहे असांखे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे तहत मिली आहे त असांखे हेरिंग जे ॾे ते रेंजर्स जी सिक्योरिटी प्रोवाइड कई वई, सिर्फ़ु इन जे लाइ त असांखे थ्रेट आहे, असांखे ख़तरो आहे। चांडिया सरदार भले उम्मे रुबाब जा मुख़ालिफ़ हुजनि, पर साणसि हिननि जो वर्ताव कहिड़ो आहे? उम्मे रुबाब छा थी चवे? तव्हां ॾिठो आहे मीडिया ते हुननि जी टॉक, हिकिड़े ॾींहं ते अधी चवनि था त ॿिए ॾींहं ते हुननि जी गार गंद शुरू थी वञे। सिंध अंदरि चांडिया बिरादरी तादाद जे लिहाज़ खां तमामु वॾी बिरादरी लेखी वञे थी। हिन केस खां पोइ ग़ैबी सरदारनि ऐं उम्मे रुबाब सां हिन बिरादरी जो केतिरो तादाद गॾु आहे? उम्मे रुबाब जी उन हवाले सां दावा छा आहे? सिंध जी आवाम जेको मूंसां गॾु बीठी आहे, मुंहिंजे दर्दनि जो दरमान शायदि इहो ई आहे। मूंखे जेका सपोर्ट मिले थी सिंध जे माण्हुनि मां, आवाम मां, इहा ई मूंखे हिकिड़ो उत्साह मूं में पैदा करे थी, हिमत ऐं ताक़त जो हौसलो बणिजे थी। हिनमहिल त अल्हम्दुलिल्लाह सिंध समूरी गॾु बीठल आहे, पर जेकॾहिं चांडियो ट्राइब मां तव्हां पुछो त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके दिली तौर असां सां गॾु बीठल आहिनि, जिन जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि। छो त दुआ खां वधीक मुंहिंजे ख़्याल को हथियार न आहे। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके ख़ौफ़ ऐं हिरास में वरितल आहिनि, उहे इन इंतज़ार में आहिनि त हिन केस जो फ़ैसिलो अचे त पोइ ई असां को अलॻि ऐलान का जंग कयूं। उम्मे रुबाब चांडियो खां हिकु सादो सवाल। अव्हां जा 3 घर भाती हिकु ई वक़्तु क़तलु थी विया, अव्हां क़तलु थियण खां नथा डिॼो? पहिरियां बि चई चुकी आहियां त दरसे करबला मिलियल हुजे त उहे मौत खां नथा डिॼनि। यकीननि असां हर इंसान खे मरणो आहे, असांखे ताहयात ते न रहणो आहे। पोइ छो न असां कंहिं ज़ालिम वॾेरे सरदार खे एक्सपोज़ करे मरूं? उम्मे रुबाब न रुगो सिंध में सोशल मीडिया ते तमामु घणो फेम रखे थी, पर सॼे मुल्क में शोहरत हासिल करे चुकी आहे। ख़बरूं गर्दिश कनि पयूं त संदसि लाड़ो हाणे सियासत तरफ़ आहे। उन हवाले सां संदसि छा चवणु आहे? नामुमकिन त दुनिया में कुझु बि न आहे। हीउ फ़ैसिलो असांजे केस जो अचे त उनखां पोइ यकीननि को न को फ़ैसिलो कयो वेंदो सियासत जे हवाले सां। उम्मे रुबाब जो मौक़िफ़ अव्हां ॿुधो। हिन केस में असांजी पूरी कोशिशि हूंदी त ॿी धुर जो मौक़िफ़ बि आॾो आणिजे। इरफान अली बुघियो, मेहड़।